तो अड़े नमूने से वरी हिन गोठ दे सुत्यारी सुत्यारी छा है अदा अंग्रेज नालो रखी विया अंग्रेजन नालो रखो अंग्रेज के नालो रखना तो हु पंहिंजे लंडन जो विलियम डीविड रिचर्ड बर्टन फलाना ये नाला देहन जा रखना हु वड़ा होशियार हुआ छो तो अंग्रेज पहलवान कोन हो दलेर कोन हो दिमाग जो हरामी हो उन सोचे एड़ा एड़ा नाला रखा है देह जो नालो रखियो सुत्यारी सुत्यारी दे सुत्यारी सुत्ती वाली यानी होशियार दाई जेका मशहूर वह हकीम दाइपो ही असांजी औरतुनि में अजब वॾियूं हिकमत भरियूं जेके औरतूं आहिनि घणो करे सिंध जा शहर जेके आहिनि मिसाल तौर उहे औरतुनि जे नाले सां आहिनि राणीपुर घणनि खे ख़बर कान्हे इहा राणी जेका माई हुई शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी भेण हुई उन तां जो नालो पियो डिघड़ी माई कद जी डिघी हुई अहिड़े नमूने सां मातली जे लाइ मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि पंहिंजी जगह ते सभु ऐं मातली जो जुलाब मशहूर है हकीम की खबर ही काने का अलाए वो केड़ो हकीम हो जंहिं ठाहियो वो हमरा हिकिड़ो आयो मातली जो जुलाब विकणण में गुलाब लिगारी में अगे चंदा 5 रुपया कोरी तो वो आयो विकणण हिकिड़े होटल ते अची वेठो तो होटल वारे पुछो काका ही छा है जा भाई मातली जो जुलाब है पेट सफ़ा करे तो जी मिसाल तौर सॼे घर जो हिकिड़ो बोरची हूंदो आहे त सॼे जिस्म जो बोरची वरी हकीम पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा सॼे जिस्म जो बोरची पेट आहे त हुन ॿ गोरियूं वरितियूं चई काका तूं परे मातली खां आयो आहीं वेह चांहि पी जंहिं महिल चांहि ठाही त उन होटल वारो होशियारो ठोके उन जो जुलाब वरी उन जी चांहि में मिलाए छॾियो हमरा पी छॾियो पोइ काके सां कई इहो छते कोरी वाली डेग वॾी कचहरी खणी वेह रहियो 15-20 मिंटनि में काको उथियो कि बाबा पाण हलूं था काका वे जे वाह जो मूंसां धकेड़ो कयो अथई मुंहिंजी गोरी तो मूंखे खाराई तो इहो अथई मातली जो जुलाब।